रेती लग सेवाई फाउंडेशन असिस्टेंट एलिमेंट्री स्कूल जंगल मलिक में 1500 साला जश्न ईद मिलादुन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की खुशी में शानदार रैली कढी वई, जंहिंमें उस्तादनि ऐं शागिर्दनि वॾे अंग में शिरकत कई। रैली में सरकार जी आमद मरहबा, दिलदार जी आमद मरहबा ऐं मदनी जी आमद मरहबा जा ज़ोरदार नारा लगाया विया। जंहिं बाद रैली रोड रस्तनि ऐं चौराहनि खां थींदे मेन चौक जंगल मलिक पहुती, जिते उस्तादनि प्रिंसिपल एजाज़ अहमद चाचड़, उस्ताद अज़ीज़ुल्लाह मलिक, माजिद ज़मान चाचड़ ऐं ॿियनि उस्तादनि पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत बासआदत ऐं ज़िंदगी मुबारक ते रोशनी विझंदे चयो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो हिन दुनिया ते अचणु समूरी दुनिया लाइ रहमत आहे। पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी सुन्नत असां इंसाननि लाइ ज़िंदगी गुज़ारण जो बहितरीनु नमूनो आहे, जंहिं ते असां अमल करे दुनिया ऐं आख़िरत जूं भलायूं हासिल करे सघूं था। हुननि वधीक ॿुधायो त स्कूल में मीलाद जे हवाले सां रैली कढण जो मक़सदु इहो आहे त जीअं शागिर्द पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ज़िंदगी मुबारक ऐं सुन्नत खां आगाह थी संदसि पैरवी करे सघनि।